अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल किया था रोडी खां रिपोर्ट आतिफ शाह जी। रोडी शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तरक़ियाती कम तेज़ी से हलंदड़ आहिनि। पाकिस्तान पीपुल्स पार्टी के सूबाई वज़ीर बल्दिया सैयद नासिर हुसैन शाह के हुकुम ते शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बुनियादी मसइलनि ते ख़ास ध्यान ॾींदे बहितरीन प्रोजेक्ट ते कम हलंदड़ आहे, जंहिंमें सीसी बेलाक जो कम शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जारी आहे। मेमणपाड़े रोड ऐं टक्कर महला जे भरिसां रेलवे वारी पुल ते ट्रैफ़िक लाइ बि ख़तरो बणिजी वियल टफटाइल जो बेलाक खे ख़त्म करे सीसी बेलाक ऐं भरिस वारे नाले जो कम तेज़ी से शुरू किया वियो आहे, जंहिंसां ट्रैफ़िक के सहूलत मिलंदी। उन सां गॾोगॾु रोडनि ते नाले जो पानी भी न ईंदो। पी रोडी सिटी के अगवान अब्दुल ख़ालिक सोलंकी चयो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी अवामी पार्टी आहे ऐं अवाम की ख़िदमत करण ते यकीन रखे थी। सूबाई वज़ीर बल्दिया सैयद नासिर हुसैन शाह पंहिंजे हल्के जे लाइ तारीख़ी ऐं बेमिसाल कम कया आहिनि। गवर्नमेंट कॉन्ट्रैक्ट MS कंपनी के मालिक नसीम अहमद शाह जी सुपरवाइज़र कमाल ईंदड़ कमनि जी तफ़सील ॾींदे चयो त रोडी शहर में जिते भी असांजी MS कंपनी जो कम हलंदो आहे उन जी निगरानी मां पाण कंदो आहियां ऐं बहितरीन मटीरियल इस्तेमाल कंदा आहियूं। सीसी बेलाक जो कम पुल ते जारी आहे, जेको भी जल्द मुकम्मल कयो वेंदो। रोडी जे शहरिन सनाउल्ला गडानी, अनवर खासकेली, शीरा जंगेजो, शेर मोहम्मद काजी, आमिर अहमद, हाशिम खान चयो त रोडी शहर में रिकॉर्ड तरक्याती कम सूबाई वज़ीर बल्दिया सैयद नासिर हुसैन शाह की कोशिशनि सां जारी आहिनि। उहे जल्द मुकम्मल थी रोडी शहर ऐं उन जे वेझो ॿियनि शहरनि ॻोठनि जी अवाम की ख़िदमत करण शुरू थी वेंदा।